अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु के हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं ज़हर ज़िंदगी ड्रामा जे बाबति में। जी हाँ दोस्तों, अगर तव्हां मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आयल आहियो त महिरबानी करे मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल अयाज़ अहमद ऑफिशियल के ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामा जेको सिंध टीवी जो हिकु मशहूरु ड्रामो आहे, जंहिंजो डायरेक्टर आहे मलक फरज़ंद खजू ऐं राइटर आहे नूर ज़हूर साहब। जी हाँ दोस्तों, नूर ज़हूर साहब खे केरु न सुञाणे। सिंध जे वॾनि राइटरनि में पहिरियों नंबर जेको आहे साईं नूर ज़हूर हिन वक़्तु सॼियो थो वञे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे हिन दफ़े हिकु कन्फर्म न्यूज़ ॿुधाईंदा हलूं त ज़हर ज़िंदगी ड्रामा जो टियों स्पेल यानी रिकॉर्डिंग जो जारी थी चुको आहे, जंहिंजी रिकॉर्डिंग वरी 27 जून खां कई वेंदी। जी हाँ दोस्तों, अगर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं शेयर कंदा।